अस्सलामुअलैकुम तस्वीर के रमज़ान जी मुबारक हो जाए। अॼु रमज़ान जो फर्स्ट फ्राइडे आहे तो तव्हां सभिनि खे फ्राइडे जी मुबारक हुजे। ख़ैर मुबारक जी, तव्हां सभिनि खे रमज़ान जी मुबारक हुजे। ऐं अॼु रमज़ान जो पहिरियों जुमो हुयो त तव्हांखे जुमे जी मुबारक हुजे। अॼु पंहिंजो 3 रमज़ान असां वटि, तव्हां वटि सुभाणे थींदी 3 रमज़ान ते मुंहिंजे बाबा जी डेथ थी हुई, त अॼु हुननि जी डेथ एनिवर्सरी बि आहे। मुंहिंजे बाबा जे लाइ हिकु सूरह फातिहा ज़रूरु पढ़ी छॾिजो। अॼु मुंहिंजे हस्बैंड जो दिलि हो त कुझु का डिफरेंट शइ ठाहियूं। हूअं असां मोस्टली मानी खाई छॾींदा आहियूं, पर मुंहिंजो दिलि हो त का चाट वाट हुजे ऐं कुझु समोसा वग़ैरह हुजनि, त अॼु उहे शयूं ठाहिण आई हुअसि। त मूं सोचियो तव्हांखे बि ॾेखारियां, नंढो हिकिड़ो शॉर्ट ठाहे पंहिंजो ठाहियां ऐं तव्हांखे बि ॾेखारियां। सोची ऐं छा ठाहियां पई, कीअं ठाहियां पई। पंहिंजो ईज़ी शयूं आहिनि, अहिड़ी का ख़ासि का रेसिपी वग़ैरह कोन्हे, पर पोइ ॾिसो छा छा ठहंदो हुजे मुंहिंजे घर में। जी, त मां ठाहे पटाटा वड़ा, हिन में मासे लूणु साओ मसालो ऐं जेको फिश लाइ हमेशह मसालो तयारु हूंदो आहे, उहो मां उन हिकिड़ो चमिचो भरे उहो विधो। हिकिड़ो में ॾाढ़ूं हूंदा आहिनि, ॾाढ़ूं सां पटाटा वड़ा ॾाढा सुठा ठहंदा आहिनि। हीअं मां हिन लाइ बैटर तयारु कयो बेसण जो, त हिन में डिप करे करे उनखे फ्राई कंदसि। उन खां अलावा मां पंहिंजो चाट ठाही हुई, आलू चणनि जी चाट ठाही हुई। हुन लाइ मां हिकिड़ो आलू कलर विझी बॉइल कयो ताकी ॿाहिरि जो लुक अचे। उन खां थोरी थोरी मां कुझु वेजिटेबल्स हुयूं, उहे मां हिन जे अंदरि विधियूं चाट जे अंदरि। ऐं कुझु सॉसेस हुआ, हीअ मां ॿाहिरि खां वरितो हुयो, ॾाढो सुठो हूंदो आहे, खटो मिठो हूंदो आहे। ऐं मिंट चटणी हुई जेकी मूं वटि हर हमेशह ई तयारु हूंदी आहे, इहा वेंदी। ऐं थोरो हुन में दही वेंदो। त मां चणा बॉइल करे उनमें मां थोरो कारो लूणु विधो, अछो जीरो विधो, ऐं घर जो ई मुंहिंजो तयारु थियल चाट मसालो हूंदो आहे, कोई घणो स्पाइसी न हूंदो, उहो मां विधो। थोरी हिन में मां अजवाइन विधी, जो अहिड़ी शयूं जेके पेट में सूर इलाही कंदियूं आहिनि। त बसि इहे सभु शयूं विझी करे, ऐं जेके मां थोरी थोरी वेजिटेबल्स वग़ैरह कट कयूं, उहे सभु विझी करे ऐं तयारु कंदसि हिनखे। उन खां अलावा मां कुझु समोसा ठाहिया हुआ, चीज़ समोसा हुया ऐं आलू समोसा हुया, जो ज़ैद खे समोसा तमामु घणा वणंदा आहिनि। बसि हिन नंढियूं नंढियूं शयूं हुयूं। पंहिंजो असां एतिरो न आहियूं खाईंदा इहे शयूं, त इन लाइ मां थोरी थोरी ठाहियूं ताकी खाऊं ऐं ख़तमु थी वञनि। सो ख़ैर जेके बि शयूं ठाहे थो अलाह जे रिज़िक में बरकत विझे, हुननि जी रिज़िक खे अलाह अञा वधाए। कुझु जेके असांजा वॾा जेके असां सां गॾु हूंदा हुआ, हिन साल उहे न आहिनि, अॻे साल शायदि असीं बि न हुजूं, का ख़बर न आहे। पर अलाह साईं बसि हिननि बरकत में, हिन में जेके हिन जूं इबादतूं आहिनि, जेके बि हिन महीने असांखे अलाह साईं पंहिंजो नसीबु कयूं आहिनि ॾींहं राति, त अलाह साईं जेतिरियूं इबादतूं असांजो क़बूल फरमाए। जेको बि करे वेठो, अलाह सां सभिनी जो क़बूल फरमाए। सभु हिक ॿिए खे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा करियो, ख़बर न आहे कंहिंजी दुआ असांखे लॻी वञे। अलाह साईं असां सभिनी जे रिज़िक में बरकत विझे, असांजा दस्तरख़्वान ईअं ई सजियल रहनि, अलाह जूं इबादतूं थींदियूं रहनि, ऐं इहे बरकतुनि वारा महीना असांजे मथां ईअं अलाह साईं असांखे नसीबु कंदो रहे। सो ख़ैर बसि नंढड़ी मुंहिंजी वीडियो हुई, त मुंहिंजी दिलि हुई त मां तव्हांखे बि ॾेखारियां त मुंहिंजे घर में छा ठहे पियो, त तव्हां बि ॾिसो। ऐं उमेदु थी कयां तव्हांखे मुंहिंजी नंढिड़ो शॉट बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो।